जेके दोस्त चवंदा आहिनि त बेरिया टाउन अचण खां बाद में ख़ुशहाली आई आहे, रोज़गार वधियो आहे। अॼु हीअ मुंहिंजी वीडियो उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे। मूंखे ख़बर न आहे त हिन वीडियो ठाहिण खां बाद में मूं ते घणा कूड़ा केस लॻंदा या मुंहिंजो असरु छा थींदो। बहरहाल छो जो हिन मज़लूमनि जो हक़ु आहे मूं ते, ऐं जेकॾहिं अलाह साईं मूंखे अख़्तियार ॾिनो आहे त उन अख़्तियार जो मूंखे सही इस्तेमालु करिणो आहे। मूंखे सुभाणे क़यामत जे ॾींहुं जवाबदेह थियणो आहे। उन जे करे मां हीअ अॼु वीडियो ठाहे रहियो आहियां। जेके दोस्त चवंदा आहियो त बेरिया में तरक़ी थी आहे, अचो त मां तव्हांखे थोरी तरक़ी ॾेखारियां। हे हिकिड़ी भित ॾिनल आहे मुंहिंजे पोयां। हे का गज़ा या के फ़लस्तीन जो को ॻोठु न आहे। हे पाकिस्तान जो जेको असांजो आइन आहे, जेको असांजो ॿिकोमी नज़रियो हुयो, हे शायदि हे उनजी अकासी करे रहियो आहे। ॿिकोमी नज़रियो मुंहिंजे नज़र में इहो ई आहे। ॿिकोमी नज़रियो त हिकु तरफ़ अमीर तबिको, हे तव्हां मुंहिंजे साम्हूं ॾिसी था सघो, हिकु तरफ़ ही अमीर तबिको ऐं ॿिए तरफ़ ही मुंहिंजो ग़रीब तबिको। हेके अॼु खां वठी हेके 4-5 सालनि खां वठी हिते जा रहंदड़ न आहिनि। हे उहे माण्हू आहिनि जेके 400 या 500 सालनि खां मथे हिते रहंदा आहिनि ऐं हे हिते ई आबाद आहिनि। पर हिननि जो हशर छा आहे त हिननि खे मुसलसिल जॾहिं खां हीअ बेरिया टाउन आबाद थी आहे त मुसलसिल हिननि खे थ्रेट कयो वियो। पहिरियां हिननि जे बचनि खे हिते कुटे मारे भॼाइण जी कोशिशि कई वई, ऐं जॾहिं हे अटल रहिया, जॾहिं हिननि पंहिंजी ज़मीन छॾण खां मुकमल तौर ते इनकार करे छॾियो, त अॼु हिननि जो हशर इहो आहे जो हिननि जी बिजली, हिननि जो पाणी, हिननि जो सेवरेज जो निज़ाम ऐं हिननि जो जेको इवन हिननि जे रोड रस्तनि खे ब्लॉक कयो वियो आहे। ऐं तव्हांखे ज़ुल्म जी इंतिहा इहा थो ॿुधायां त हिननि खे चौधारी हिकिड़ी भित ॾेई करे, हे जेका तव्हां भित साम्हूं ॾिसी था सघो, हिन में वाड़ियो वियो आहे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त इहा कहिड़ी तरक़ी आहे, इहा काथों जी तरक़ी आहे ऐं इहा कंहिंजी तरक़ी आहे। हिननि जी त मूंखे त नज़र नथो अचे त हिननि सिंधियुनि जी का तरक़ी आहे या हिते जेके बलोच कम्यूनिटी जेका 100 सालनि खां वठी हिते रहंदड़ आहे, हिननि जी तरक़ी त हिन में न आहे। हा, तरक़ी थी आहे उन्हनि माण्हुनि जी जेके ॿियनि सूबनि खां आया। हा, तरक़ी थी आहे उन्हनि जी जेके उते अमेरिका जा ग़ुलाम हुया ऐं उहे हिते अची करे जिन पंहिंजा बंगला अॾाया आहिनि। हा, ॿाहिरि मुल्कनि खां, ॿाहिरि सूबनि खां आयल माण्हुनि जी तरक़ी ज़रूरु थी आहे। उन्हनि खे बिल्कुलु हिते प्रोमोट कयो आहे, पर हिते हक़ीक़ी रहंदड़ हिन धरती जे हक़ीक़ी वारसनि जी काई तरक़ी न आहे। हुननि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾींहों ॾींहुं हिकिड़े अहिड़ी दलदल में अहिड़ो हिकिड़े अज़ियतनाक हिकिड़े मरहले मां गुज़ारियो पियो वञे जो तव्हां असांजे लाइ सोचण बि दुश्वार आहे। हिन अहिड़े डिजिटल दौर में जिते दुनिया वञी अलाए किथे पहुती आहे, उते मुंहिंजा मारगोड़ा हिकिड़े पाणी जे कतरे जे लाइ सिकंदा। हिते पाणी जो निज़ाम न आहे, हिते बिजली बंदि कई आहे, हिते हिननि जी गैस, हिननि जूं बुनियादी ज़रूरतूं। ठीकु आहे, तव्हांखे जेकॾहिं हे नथा वणनि, जेकॾहिं तव्हांखे हिननि जी शकिल बि पसंदि न आहे, जेकॾहिं हिननि ग़रीबनि जी हिन ग़रीबनि जे हुजण सां तव्हांखे एतिरी तकलीफ़ थी थिए, तव्हांजो बेरिया टाउन ख़राबु थो थिए, त तव्हां हिननि जे चौधारी भित ॼाराई त आहे। तव्हां हिननि जे चौधारी हीअ भित ॼाराए करे पाण खे साबित त कयो आहे त तव्हां रॉयल आहियो, तव्हां सुप्रीम आहियो, तव्हांखे हे हक़ीर था लॻनि, तव्हांखे हे घटि था लॻनि। तव्हां एतिरो ज़ुल्म कयो, इहो काफ़ी न हुयो जो तव्हां हिननि जी गैस, बिजली, हिननि जी ज़रूरतूं, बुनियादी ज़रूरतूं बि पूरियूं बंदि करे छॾियूं आहिनि। हिननि आख़िर तव्हांजो ॾोह कहिड़ो वियो आहे? हे जीअण जो हक़ बि नथा रखनि। जेकॾहिं हे मञो हे ग़रीब आहिनि, हे करोड़े अरबिया रुपया हे जेके हराम जे पैसनि मां कमाई करे तव्हांजा बंगला या तव्हांजा फ्लैट त नथा वठी सघनि, पर हे जेके रहनि था हिन झुगियुनि में, कम से कम हिननि खे जीअण जो हक़ त ॾियो, कम से कम हिननि खे बुनियादी सहूलियतूं त ॾियो जंहिंजे हे लाइक़ आहिनि। पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल नंबर 1 थो चए त पाकिस्तान जो हर हिकु शहरी बराबरी जो हक़ थो रखे ऐं सभु पाकिस्तान जा शहरी बराबरि आहिनि। त हे कहिड़ी बराबरी आहे? हे कहिड़ी बराबरी आहे जो हिकु तरफ़ अमीर त थींदो थो वञे ऐं हिकु तरफ़ मुंहिंजो ग़रीब जंहिंखे अहिड़े नमूने सां अज़ियतूं ॾिनियूं पियूं वञनि, वाड़ियो पियो वञे, ऐं केसिताईं इहो थींदो रहंदो? मुंहिंजो सुवालु इहो आहे त छा हिते असांजी हुकूमत लाचार आहे? छा इहा हुकूमत खां सवाल कयूं या असां मलिक रियाज़ खां सवाल कयूं, या हर शइ असां पंहिंजे जीअं असां हिकिड़ा कमज़ोर बेबस आहियूं ऐं हर शइ हर मामिलो असां पंहिंजे अलाह ते छॾे ॾियूं? तव्हां वटि डंडा बि आहिनि, तव्हां वटि फोर्स बि आहे, तव्हां वटि पुलिस बि आहे, तव्हां वटि हर अख़्तियार आहे, तव्हां वटि पैसो बि आहे, तव्हां वटि पावर बि आहे, तव्हां वटि हर अख़्तियार आहे, पर खुदारा जंहिं ॾींहुं क़यामत ॾींहुं हे मारूअड़ आहे तव्हांजे साम्हूं अची बीह रहिया आहिनि, हिननि तव्हां खां सवाल कयो त तव्हां हेतिरो ज़मीन ते असांखे अज़ियतूं ॾिनियूं, उनजो हिसाब तव्हां क़यामत ॾींहुं कहिड़ो ॾींदव? कहिड़े तव्हां उनजे हक़ सां वञी करे तव्हां क़यामत ॾींहुं कहिड़ो सुरखुरु थी बीहंदव? 8-8 लख माण्हुनि जे लाइ तव्हां पढ़ण जे लाइ 8-8 लख माण्हुनि खे उनजी 8-8 लख माण्हुनि जी कैपेसिटी वारी तव्हां मस्जिद ठाराई आहे। 8-8 लख माण्हुनि जे हिकिड़ी निमाज़ुनि जे लाइ तव्हां मस्जिदूं त अॾायूं, ऐं हिते हिन ग़रीबनि जी झुंगियूं तव्हां खां बर्दाश्त नथियूं थियनि। इहे कहिड़े कम जा तव्हांजा दस्तरखान, कहिड़े कम जी तव्हांजी इबादतूं, कहिड़े कम जी तव्हांजूं हेॾियूं वॾियूं मस्जिदूं? क़यामत ॾींहुं तव्हां खां मस्जिदुनि जो सवाल न थींदो। क़यामत ॾींहुं तव्हां खां कोई इहो न पुछंदो त तव्हां केतिरियूं वॾियूं मस्जिदूं ठारायूं। क़यामत ॾींहुं तव्हां खां इहो सवाल थींदो त तव्हां कंहिंजा केतिरा हक़ पूरा कया। ऐं मां अॼु हीअ वीडियो ठाहे करे शायदि पंहिंजी ज़िंदगी जो हक़ अदा करे छॾियो। मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजो सुभाणे छा थींदो। मां ख़ुदा खे जवाबु ॾे आहियां। जेकॾहिं मूंखे कुझु थी बि वियो त मां पंहिंजे रब जे अॻियां हिननि माण्हुनि सां गॾु क़यामत ॾींहुं सुरखुरु थी बीहंदुसि, पर मां उते तव्हांजो अशर ज़रूरु ॾिसंदुमि। ऐं मुंहिंजी दुआ आहे त
त क़यामत ॾींहुं उन्हनि माण्हुनि जो जिन हिननि खां हक़ खसिया आहिनि, जिन हिननि खां जीअण जा बुनियादी हक़ खसिया आहिनि, त ख़ुदा करे क़यामत ॾींहुं उन्हनि जो ऐं मुंहिंजो सामनो थिए ऐं क़यामत ॾींहुं मां उन्हनि खां सवाल कयां त हाणे ॿुधायो काॾे वई उहा तव्हांजी दौलत, काॾे वई उहा तव्हांजी पावर, काॾे वई उहे तव्हांजा अख़्तियारात, जंहिंजे वजह खां तव्हां मुंहिंजे सिंधियुनि खे हीअं अज़ियतूं ॾिनियूं, जहिड़ी वजह खां तव्हां मुंहिंजे बलोचनि खे अहिड़ियूं अज़ियतूं ॾिनियूं। क़यामत ॾींहुं तव्हां ऐं असां मिलंदासीं ऐं क़यामत ॾींहुं तव्हां सभिनी जूं शिकायतूं असां सभु पंहिंजे रब वटि कंदासीं, जेको हक़ुल वकील आहे, जेको अदुल ऐं इंसाफ़ करण में बहितरीनु आहे। आख़िर में मां पंहिंजे हर हिकु सिंधी ऐं बलोच भाउ खे गुज़ारिश कंदुसि, मां कॾहिं तव्हांखे न आहे चयो त मुंहिंजे वीडियो खे फैलायो या मुंहिंजे वीडियो खे शेयर कयो, कॾहिं मां तव्हांखे इहो न आहे घुरियो, न ई कॾहिं घुरंदुसि, पर हीअ वीडियो वधि खां वधि शेयर कयो त ताकी ऐवाननि में पहुचंदड़ उन्हनि ज़ालिमनि जी जेके चेहरा आहिनि, जेके उन्हनि जा मकार चेहरा आहिनि, जेके उन्हनि जा सड़ियल रूह आहिनि, सॼी दुनिया ताईं पहुची सघनि। ऐं जीअं हे जेका नाजाइज़ी थी रही आहे मुंहिंजे मारूअड़नि सां, सॼी दुनिया हिनखे ॾिसे त कहिड़े नमूने सां हिननि मुंहिंजे मारूअड़नि खे सां नाजाइज़ियूं करे रहिया आहिनि, कहिड़े नमूने सां सिंध जे हक़ीक़ी वारसनि खे, हिन धरती जे हक़ीक़ी वारसनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। जी सिंध।